उर्स जी तकरीब सैयदी व मुर्शदी रईसुल औलिया गौसुल आलमीन शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत गौस बाहुल हक वलदीन अबू मोहम्मद ज़करिया मुल्तानी कुद्दुसुल अज़ीज़ जे हवाले सां जारियों सारी आहे ऐं सिर्फ़ हाजियन लाइ हाज़िर थियो आहियां। असांजा मोहतरमुल मक़ाम इज़्ज़त इमाम अर्दिल अज़ीज़ मुजाहिद अहले सुन्नत ख़तीब अहले सुन्नत सरमाया अहले सुन्नत जंहिंजे सिक में सफ़र करे खलीफ़नि जे ॻोठ में हाज़िर थिया साईं जिन स्टेज ते मौजूद आहिनि। काफ़ी देर पहिरीं खां वठी साईं जिन चयो त मूंखे गंबत में सुबुह जो प्रोग्राम करणो आहे, होॾां बि वञिणो आहे। मुंहिंजो साईं क़िबला असां तव्हांजा नौकर आहियूं, पर अॼु राति त खलीफ़नि वटि आहियो छो सुभान अल्लाह। पोइ तव्हांखे टाइम त ॾिबो ज़रूरु, पर कोशिशि कंदासीं असां टाइम वठूं त साईं जी वॾी महिरबानी वॾियूं मोहबतूं आहिनि अहले सुन्नत ते अल्लाह साईं जिन जो सायो ताले रकाम में क़ाइम फरमाए ऐं साईं जिन खे हिन जमात गौसिया जी तरफ़ां हिन पिंडाल में पहचण ते दिल जे अता गहराईअ सां खुशामदीद वलीकार चवां थो। ऐं सैयद साहिल गुलाम हुसैन बुखारी जा सज्जादा नशीन सैयद सादा गुलाम हुसैन शाह अल मारूफ बाबू सैयद रालक दिनेशा जा दादला स्टेज ते मौजूद आहिनि। साईं जिन खे गौसिया जमात जे तरफ़ां दिल जे अता गहराईअ सां खुशामदीद वलीकार चऊं था। ऐं कोसकी का मोहतरम मकाम इज़्ज़त इमाम मुजाहिद अहले सुन्नत ख़तीब अहले सुन्नत अलहाज हाफिज़ अलकारी गुलाम नाद कवेसी मौजूद आहिनि। साईं जिन खे जमात गौसिया जे तरफ़ां वलीकार खुशामदीद चवां थो। ऐं पनो आकिल सकर का अल्लाह जी खान मोहम्मद चाचड़ ऐं उन सां गॾु उन जा फर्ज़ंद उमर फारूक चाचड़ साहब तशरीफ फरमा थिया। हिननि जा तो रहता आहियूं मिठी जे मांगल खां मोहतरमुल मकाम खलीफा मुख्तार अहमद दर्स ऐं महबूब अली दर्स के दिल जे अता गहराईअ सां वलीकार खुशामदीद चऊं था। ऐं इन इलाइक़े जा मशहूर मारूफ सना खान मुस्तफ़ा मोहम्मद सलीम नक्शबंदी तशरीफ फरमा थिया। साईं जिन खे वलीकार चऊं था। ऐं गुलाम अला वर ठठे का मोहतरमुल मकाम अमीर अली दर्स तशरीफ फरमा थिया। साईं जिन खे वलीकार चऊं था। ऐं मिठे जामा निज़ामे जा शागिर्द तड़दोस लंगर पार कर रखा तशरीफ फरमा थिया। हाफिज़ नौमान अली दर्स के दिल जे अता गहराईअ सां वलीकार खुशामदीद चऊं था। ॿिया मौलाना सलाउद्दीन कादरी साहब के वलीकार खुशामदीद चऊं था। इन्हनि सभिनी जी महिरबानी जो इन्हनि स्टेज के रौनक बख्शी। ऐं तव्हां साम्हूं जेका जमायत वेठल आहे हिन सीए जे मौसम में मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मुख़्तलिफ़ जगहनि खां पंध करे हिते हाज़िर थिया आहियो। अल्लाह तव्हां सभिनी खे बरकतूं नसीब फरमाए। तव्हां सभिनी खे हिन जमायत गौसिया जे तरफ़ां दिल जे अता गहराईअ सां खुशामदीद ऐं वलीकार चऊं था। ऐं अल्लाह वारनि जो ज़िक्र ॿुधंदासीं। सारी राति सुभान खे जागी जिन यादि कयो उन्हनि जे अब्दुल लतीफ़ चए मिठी लधो मान दर्द वालियां दी सुनो तो सफ़ीर पंजाब दवाली दुख वालियां दी दाद करो मैं दर तुसां से सवाली तुसां गौस मेरा गौर करो मुर्शिद मुल्तानी में को छद न खाली सुभान अल्लाह। मुर्शिद मुल्तानी में कुछ न खाली अज जे हिन नशस्त जी खुसूसी दुआ असां जे रूहानी रहबर मखदूमुल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जिला घुरी वेंदी। अल्लाह साईं जिन जो सायो जमात गौसिया ते तादीर कायम दायम फरमाए चो आमीन। हाणे बिला ताकीरा दावत खिताब दींदसि मुजाहिद अहले सुन्नत खतीब अहले सुन्नत सरमाया अहले सुन्नत शेर ज़बान हजरत अल्लामा मौलाना मोहम्मद आलम जत नईमी कराची वाले के तव्हांजे नारनि जे गूंज में नारे तकबीर